नमा हजरत रोजे धनी रहमतुल्लाह अलैह आया। मां खे चवण जो त मां ईअं चवां त हकीकत में शाह सदर दीन भी कामिल हो, जो हेॾा वॾा कामिल हुन वटि हली पे आया, पर उन कामिल में अमानत रखियल ही रोजे धनी रहमतुल्लाह अलैह जी। ये समझो तो यो सबनी बुजुर्गन जो महवर मरकज फैज जो या शख्सियत हुई। मुझा दोस्त अजीज रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नूर मुबारक आदम खां वठी करे सैयदना अब्दुल्लाह ताईं आयो। इन पूरे खानदान के दुनिया इज्जत जे निगाह सां ॾिसंदी ही सिर्फ उन नूर जे सदके में। अहिड़े तरीक़े सां जे शाह सदर दीन जो मर्तबो मक़ाम मंज़िल हो त वाकई हू कामिल वली हो, पर उन जे पेशानी में रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह जो नूर रखियल हो। हजरत पीर साईं मोहम्मद राशिद रहमतुल्लाह अलैह जो ॾाॾो सैयद मोहम्मद इमाम शाह संदुस नालो आ, चओ सुभान अल्लाह। जेको हजरत पीर साईं मोहम्मद बका रहमतुल्लाह अलैह जो बाबो साईं आ, असल में लकीअ जो आ। बिरादर सां कंहिं ॻाल्हि ते नाराज़ थी करे खैरपुर ज़िले जे ॻोठ रहीम ॾिनो कलोड़ो नंढी साइदी सरबिया। उन साइदीअ जे देह में कलोड़न जो ॻोठ आ, उते अची रहियो आ उहो जेको रहीम ॾिनो कलोड़ो हो सो गौसल आलमीन गौस बहावल हक मुल्तान शरीफ वारे बुजुर्ग जी दरबार जो वॾो खलीफ़ो हो, पंहिंजे वक़्त जो ज़मींदार भी हो। उन्ही ज़माने में जेको गौसल आलमीन जो सज्जादा नशीन आ, गादी नशीन आ, उहो पंहिंजे मुरीद रहीम ॾिने कलोड़े जे उताक ते आयो आ। हज़ारनि जे तादाद में हुन जा मुरीद अची गॾु थिया आहिनि। हजरत सैयद मोहम्मद इमाम शाह रहमतुल्लाह अलैह जेको रोज़े धणीअ जो ॾाॾो आ, नओं नओं लॾे आयो आ। माण्हुनि खे उन जी ख़बर कान्हे का, उन जे मर्तबे जी शान जी मान जी ख़बर कान्हे। बस चऊं मिड़ई को शाह आयो आ, को सैयद आयो आ। हजरत साईं इमाम शाह रहमतुल्लाह अलैह भी दिल में सोचो त गौसल आलमीन जी औलाद मां सज्जादा नशीन गादी नशीन असांजे ॻोठ जे भर में आयो आ, असां बि उन सां मुलाक़ात करे अचूं। अल्लाह जा बाना तासुब न कंदा आहिनि, अल्लाह जे बाननि में साड़ न हूंदो आ। पाण सोचो त गौसल आलमीन वॾो फैज़ जो साहिब हो, ही उन जो पोटो पड़ पोटो हिते असांजे मुल्क में आयो आ। असीं पाड़ेसरी आहियूं, असांजे पाड़े में आयो आ, असांजो फर्ज़ आ त असां पंहिंजे महिमान सां मुलाक़ात करे अचूं। हजरत पीर साईं मोहम्मद इमाम शाह रहमतुल्लाह अलैह पंहिंजे घर तां ग़रीबाना कखाया घर हा, उतां निकता हन। रहीम ॾिने कलोड़े जे ओताक में आया। रहीम ॾिने खे बि ख़बर कान हुई, बस ख़बर ही त को शाह साहब आ। पीर साहब सज्जादा नशीन गौसल बहावल हक जे दरबार वारो खट ते वेठो हो, ॿिया सभु मुरीद हेठि वेठा। पीर साईं मोहम्मद इमाम शाह अची मखदूम साहब सां मिलिया ऐं मिलिया, पर हुन बि कोन सुञातो, ओताक वारे बि कोन सुञातो। आम माण्हू समझी साईं खे हेठि विहारे छॾियो। दोस्तो अज़ीज़ो, जेके कामिल दरवेश हूंदा आहिनि न, उन्हनि खे मुंहिंजे महबूब जो हुज़ूर हासिल थींदो आ। उन्हनि खे अल्लाह ताला क़ल्ब जी सफ़ाई ॾींदो आ। पंहिंजे आका सां हुननि जो इश्क ऐं मुहबत इन हद ते हूंदो आ जो रात जे टाइम ते जेसी ताईं उनखे नबी करीम जो दीदार न थींदो आ, तेसी ताईं निंड न ईंदी आ। ऐं ईअं न त को छठी छमाही रोज़ रोज़ानो वलियन खे ज़ियारत थींदी आ। उन मखदूम साहब खे याने गौसल आलमीन जे सज्जादा नशीन खे, उन ज़माने वारे बुजुर्ग खे रोज़ानो नबी पाक जो दीदार थींदो आ। रात जो मजलिस ख़त्म थी सभु को हलियो वियो। बुजुर्ग मखदूम साहब मुल्तान वारो पंहिंजे बिस्तरे ते सलात पढ़ण में मशगूल आ, दीदार जे इंतज़ार में आ, पर सारी रात गुज़री वञे थी, दीदार को नथो थिए। ॾाढो परेशान थियो, पक का ग़लती थी आ, सोणो साईं जो नाराज़ थियो, आज दीदार नथो कराए।
तका ज़रूर ॻाल्हि हा। दोस्तो अज़ीज़ो, मुंहिंजा प्यारा दोस्त, जिए जिए मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीदार में देर थींदी वई, हुनखे परेशानी वधंदी वई। ॿियो ॾिहाड़ो गुज़री वियो, ॿी राति गुज़री वई, वरी ॿियो टियों ॾिहाड़ो गुज़री वियो, टीं राति गुज़री वई, दीदार कोन थो थिए। नेठि अल्लाह जे कामिल बलीअ आधी रात जे टाइम ते गिचीअ में गारो विझी करे उन रहीम ने कलोड़े जे ॻोठ में तरसो पियो आहे। आराम फिटी वियो आहे, मानी फिटी वई आहे, निंड फिटी वई आहे, कचहरियूं फिटी वयूं, 3 रातियूं दीदार कोन थियो। आख़िर रात जो गिचीअ में गारो विझी मदीने वारे साईं खे सॾ कया अथई। मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात खे जेको सॾ कंदो आहे, हबीब देर कोन कंदो आहे। आख़िर मखदूम साहब जो भाग खुलियो, हबीब जी ज़ात बाबरकात दीदार करायो। अर्ज़ कई क़िबला 3 रात दीदार कोन करायो अथव, परेशान आहियां, छा सबब आहे? हबीबल करीमन फरमायो, ओ मखदूम साहब, मुंहिंजो बचड़ो सचो सैयद सादात सैयद इमाम शाह तुंहिंजी दरबार में आयो तो उन जो कदर कोन कयो। मूंखे रुगो इन जो दुख थी पियो आहे, तोखे ख़बर न आहे इमाम शाह जी पेशानी में वक़्त जो गौस आहे। 3 ॾिहाड़ा जेको तुंहिंजो दीदार बंदि थियो आहे, सिर्फ़ इन जे करे थियो आहे जो बेख़बरी में तो सुञातो कोन। न सुञाती त असां बि तोखां मुंहुं मोड़े छॾियो आहे, पर अॼु हाणे तो सतायो आहे त तोखे ॿुधायूं था, इहो जेको सैयद थी, इन जो सौ सिधो ताल्लुक मां मोहम्मद करीम सां आहे। इन जो हसब नसब सचो आहे, ख़ानदान जे लिहाज़ सां बि, रूहानियत जे लिहाज़ सां बि, तरीक़त जे लिहाज़ सां बि इन जो एॾो वॾो मक़ाम आहे जो इन खां तो थोरी बेतवजुही कई आहे त मां तोखां दीदार जो दरवाज़ो बंदि करे छॾियो आहे। जेके वेला मूंखां ग़लती थी आहे, माफ़ कयो, मां सुबुह जो साईं खां माफ़ी थो वठां। सुबुह जो उथियो, पंहिंजे मुरीद रहीम ने कलोड़े खे घुराई, भाउ हिते को तव्हांजे पाड़े में सैयद मोहम्मद इमाम शाह रहे थो, नवां लॾे आया, उन इलाइक़े जा हुया ई कोन। हुन सोचे चयो हा से हिकिड़ो शाह साहब रहंदो आहे, 3 ॾिहाड़ो हिते पंहिंजी कचहरी में बि आयो हो। पाण फरमाइनि था हल त ओॾे हलऊं। हुन चयो साईं पाण मां ज़मींदार आहियां, तव्हां मुंहिंजा मुर्शिद आहियो, अव्हां बि अमीर आहियो। हो ग़रीब शाह हुआ, उनखे हितड़े घुरायूं था, पाण उन ॾे कीअं हलऊं? चई अदा तोखे ख़बर कान्हे का, ज़ाहिर में ग़रीब आहे, मिसकीन आहे, पर हुन जो सौ सिधो कनेक्शन रसूलुल्लाह सां ॻंढियल आहे। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, बेजबागारा मुर्शिद जे हुक्म सां हो ज़मींदार करीम नो कलोड़ो बि हलियो आहे। ओ मक़्त जो कामिल दरवेश वली मखदूम साहब मुल्तान शरीफ वारो सुजादा नशीन, उहो बि हलियो आहे। अल्लाह जे दरवेश कामिल बानड़े हज़रत सैयद मोहम्मद इमाम शाह रहमतुल्लाह अलैह, जेको पीसे रोज़े वारनि जो ॾाढो साईं आहे, उन जे कखां घर ते काहे आया, सॾ अची कयूं, पाण ॿाहिरि आया। हज़रत मखदूम साहब ॾाढे पाबोह सां, वॾे एहतराम सां, अदब सां मिली बार बार माफ़ी घुरी रहियो आहे। पाण फरमाइनि था अहिड़ी का ॻाल्हि कान्हे, असां तोखां नाराज़ कोन आहियूं। चएसि तूं नाराज़ कोन आ, पर जंहिंजो तोसां ताल्लुक आहे उहो मूंखां रुसी वियो आहे। 3 रातियूं मूंखे दीदार कोन थियो आहे, अॼु ख़बर पई आहे त तुंहिंजे करे इहो सॼो सारो कमु थियो आहे। हाणे मां तोखां बख़्शाइण आयो आहियां, मूंखे दुआ बि फरमाए। उन सां गॾु मां हिन पूरे इलाइक़े वारनि खे, मुरीदनि खे ॿुधायूं वञा थो त हिन जो ख़्यालु कजो, हिन जो मक़ाम तमामु मथां आहे। हमेशा अल्लाह वारनि खे अल्लाह वारा ई ज़ाहिर कंदा आहिनि, ॿिए खे कहिड़ी ख़बर। मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह मसनवी शरीफ में हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे त हिकिड़ो वीचारो दायो हो, दायो सॼो ॾींहुं गॾहनि ते सिरूं ढोईंदो हो, कची मिटी ढोईंदो हो, भाण खणंदो हो, मज़दूरी कंदो हो, गॾह वहाईंदो हो। उन दाये खे हिकिड़े ॾिहाड़े मिटी खोटींदे हिकिड़ो लाल हथ अची वियो। हुनखे ख़बर कान्हे, दायो ग़रीब मिसकीन चई हीअ लाल कोन्हे, को मणियो आहे। मणियो सम्झी उन में सोराख कढी, उन में धागो विझी हिकिड़ो जेको लासी भलो गॾ हुस उन जे गिटी में खणी विधई। मणियो हथ आयो गानी करे। 2-3 ॾिहाड़ा गुज़रिया, हिकिड़ो जोहरी अची गुज़रियो। उन जोहरी जो नज़र पई त बणा गॾह जे गिचीअ में लाल ॿधो पियो आहे, हीरो ॿधो पियो आहे। सम्झी वियो त गॾह वारे खे ख़बर कान्हे, ख़बर हुजे सा त गॾह में कोन ॿधे आहे।
हुनखे चई यार इहो मूंखे ॾींदे? चई हाँ मां तो तोखे ॾियां, मूं पंहिंजे गॾ हला गानी ठाही आहे। चई तोखे भली मणनि जी गानी ठाहे ॼाए थो, न त हे 5 रुपया ॼाए थो। उन ज़माने में 5 रुपया वॾा हा। हुन वीचारे दाए चयो त 5 रुपयनि मां त सभिनी गॾहनि जूं गानियूं ठहंदियूं। यकदम हुनखे छोड़े ॾिनई, 5 रुपया खीसे में विधई। हू जोहरी उनखे खणी साफ़ करे अतर बतर मखे सोन जी पेटी बनाए उन में अंदर हुनखे विझी रेशमी कपड़ा वेढ़े रखी छॾियईं। लाल जो क़दुरु कयईं। ॿिए हिकिड़े जोहरी खे चई यार मूं 5 रुपए में हीरो वरितो आहे। ॿिए जोहरी चयो त चरियो थियो आहे छा? 5 रुपए में कॾहिं जो लाल मिलंदो, कॾहिं हीरो मिलंदो? चई जंहिंखां वरितुमि तंहिंखे ख़बर कान आई, उन सुञातो कोन पे, बेख़बरी हुई हुनखे। उनखे मूं लालच में अची पैसा ॾिना थोरा, हो ख़ुशि थी वियो, मां वठी आया। चई मूंखे ॾेखार। चई हा हलिया ॾेखारिया। पेटी जो खणी खोले, मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो सॼो लाल भोरा भोरा थी वारीअ जे दाणनि वांगुरु ज़रा ज़रा थी ॻरी ख़तम थी वियो आहे। जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था उन सां ॻाल्हाइण लॻो जोहरी, हीअ ज़बान पाण वारी चम वारी न बल्कि ज़बान हाल वारी। चवण लॻो ऐं लाल तूं गॾह जे गिची में हुए, उतां कढी मां तोखे रेशमी कपड़ा वेढ़ा, उन खां बाद में मां तोखे चांदीअ सोन जी पेटीअ में रखियो आ। उन खां बाद में मां तुंहिंजो क़दुरु करे खुशबू लॻाई आ। तूं गॾह जे गिचीअ में त जीअं तीअं हुए पियो हुए, पर हितड़े तूं भोरा थी वियो आ, इज़त वारी जाइ ते भोरा थी वियो आ। छाजे करे ईअं तोखे न करणु खपे हा। जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था उन हीरे ॻाल्हायो आ, उन लाल ॻाल्हायो आ, उन मोती हुन सां ॻाल्हायो आ, पर ज़ुबान हाल सां ॻाल्हायो आ त हू त अंधो हो। हुन मूंखे गॾह जे गिची में विझी छॾियो हो, हुनखे शनास कान हुई। तूं त हीरे सुञाण वारो हुए, जोहरी हुए। मूंखे गैरत आई आ त मुंहिंजी क़ीमत मुल्ह तो 5 रुपया छो कयो आ। उन 5 रुपयनि वारी गैरत जे करे मां पाण खे मारे भञी टुकड़ा करे छॾियो हा। तूं अंधो कोन है, तूं त मुंहिंजो क़दुरु करी हा। अदा खोड़ माण्हू बेअदब अल्लाह वारनि जे आॾो बेअदबूं कंदा वतंदा आहिनि, पर उनखे कुझु कोन थींदो आहे, मथे में बि सूर कोन पवंदो अथनि, छो त अंधा आहिनि। पर शनास वारो माण्हू जंहिंजी रग साई हूंदी आहे, जंहिं वटि का अमानत हूंदी आहे, उनजी थोरी बेअदबी बि ॾोरापे जो सबबु बणबी आहे, छो त हू क़दुरु वारो आहे। बेटा ऐसा फरमाईंदो आहे क़दुरु वारा कम थिया खुटा ख़रीदार, हीरे ऐं माणिक जी के साल कलहंदा सार, जेके लोह कुटन लोहार तन कोन्हे क़दुरु सोन जो। उन कामिल वली सैयद इमाम शाह खे सॼो इलाइक़ो सुञाण लॻो आहे। सभई क़दुर जी निगाह सां ॾिसण लॻा। उन जे पुष्ट मां, उन जे पुठीअ मुबारक मां वक़्त जो कामिल वली हज़रत सैयद मोहम्मद बक्का पीर सईं पटधणी पैदा थियो। पीर सईं पटधणी रहमतुल्लाह अलैह जे लाइ हज़रत रोज़े वारा फरमाईंदा हा त असांजो बाबो साईं एॾो कमाल जो साहिब आहे जो ईअं सम्झो त छबर में उठ लिकल आहे। तवज्जो आहे? छबर में उठ लिकंदो आहे। ॻाल्हायो, छबर में उठ कोन लिकंदो आहे। मलफूज़ात जन जी पढ़ियल आहे तन खे ख़बर आहे। पीर साईं फरमाइनि था असांजा वालद मियां साईं छबर में उठ लिकल जे मिसाल हुआ, माना त जीअं छबर में उठ लिकंदो कोन्हे, छबर में बीठो हूंदो त परे खां पधरो हूंदो। पाण फरमाइनि था असांजो बाबो बि एॾो कामिल वली हो जो जहान में मशहूर हो। परावा पंहिंजा सभु सुञाणंदा हुआ त अल्लाह जो कामिल वली आहे। अञा शादी थियल कान्हनि, नौजवानी जो आलम आहे, पंहिंजे ॻोठ जे भर में ढगनि सां बीठो आहे। पीर साईं मोहम्मद बक्का शाह साहब रहमतुल्लाह अलैह ग़रीबी हाल आहे, पंहिंजे घर जो कमु करणु आइब बि नाहे। इत्तिफ़ाक़ अहिड़ो थियो
उन्हीं ॻोठ जे भर में कच्ची सड़क वेंदी हुई जेका लाड़ खे उत्तर जे इलाइक़े खे मिलाईंदी हुई। हज़रत भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह हमेशह भिट तां हलंदो हो, विच ते मंज़िलूं कंदो हो। खोड़नि जे शहर में हुन जा उजण फ़क़ीर मुरीद हा, उन्हीं उजड़नि मुरीदनि में रहंदो हो। उन्हीं मुरीदनि में रही वरी सुबह जो रवानो थी घोटकी जा सैयद हा, सैयद महबूब शाह रहमतुल्लाह अलैह जीलानी तरीक़े जो हो मुजादा, उन सां कचहरीअ जे लाइ रिहाण ते उन्हीं दग सां कई दफ़ा ईंदो वेंदो हो। उन्हीं ज़माने में खोड़नि जा मखदूम बि शरीयत जा साहिब हा ऐं वॾा दरवेश हा ऐं शरीयत जे मथां सख़्त हुननि जो अमल हूंदो हो। उन्हनि मखदूमनि खे कंहिं ॿुधायो त भिटाई साहब अलाह अलाह त कंदो आहे पर दंबूरो बि वॼाईंदो आहे। छा कंदो आहे? मखदूमनि चयो त अलाह अलाह करे नेक आहे, नमाज़ पढ़े नेक आहे, ख़ुदा खे यादि करे भलो आहे, पर दंबूरो शरीयत में जाइज़ कोन्हे। ॿिए दफ़े जेकॾहिं मखदूम असांजे खोड़नि में आयो त मखदूम खे ताज़ीर ॾींदासीं, शरीयत जो ताज़ीर ॾींदासीं। मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह ॻाल्हि करे छॾी, भिटाई साहब खे मुरीदनि ॿुधाई। भिटाई साहब खोड़नि में उजड़नि फ़क़ीरनि जे नार ते ॿाहिरि ॿनीअ ते वण जे हेठां वेठो आहे। सुबुह जो टाइम आहे, फजर जी नमाज़ पढ़ी तस्बीह पढ़ी रहियो आहे। कंहिं माण्हूअ चयो सही मखदूम साहब चयो आहे त भिटाई खे असां ताज़ीर ॾींदासीं। भिटाई साहब हमेशह पंहिंजे नफ़्स खे मारियो हो। भिटाई साहब फरमाईंदो आहे जे भाई जोगी थिया त तमा छॾ तमाम, गोला जे गोलनि जा तन जो थी ग़ुलाम, सब्र जे शमशीर सां कर कीने खे क़तलाम, त नागा तुंहिंजो नाम लिखजे लाहौतन में। भिटाई साहब पंहिंजे नफ़्स खे अहिड़ो मारियो। मुरीद खे चई बाबा मखदूम साहब शरीयत जो साहिब आहे, वली आहे, दरवेश आहे, शरा जो मालिक आहे, उहो जो हली अची तकलीफ़ करे मांखे ताज़ीर ॾिए, उन खां मां छो न पाण खे ताज़ीर ॾियां? मुरीदनि चयोसीं तव्हां वरी कीअं ताज़ीर ॾींदव? चए बाबा मां ॾियां थो। को दांगी जो टुकड़ो खणी आ त मां पंहिंजे मुंहं खे मखियां, के जुतियूं खणी आ त मां उनमें धागो ॿधी पंहिंजे गिची में विझां, पंहिंजे नफ़्स खे पाण सज़ा ॾियां। जो मखदूम हली अची मूंखे सज़ा ॾिए, मां पाण छो न ॾियां? मुरीदनि चयो कि भला असां कोन कंदासीं। भिटाई साहब पाण उथियो, उहो पंहिंजे गिची में हार विधई, पंहिंजे मुंहं मुबारक खे उहा ठिकरी घुमायई, मुंहं मुबारक जे मथां दाग कढियई। उन्हीं ज़माने में जेको मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह, मखदूम मुहम्मदी जंहिंजो नालो हो, वॾो दरवेश हो, ॼमंदे ई ॼाम हो। कुदरत ख़ुदा जी हुन जे पेशानीअ जे मथां ॼमण सां ई इस्म ज़ात अल्लाह लिखियलु हूंदो हो, पर सदाई झुंड में हलंदो हो। सुबुह जी नमाज पढ़ी मस्जिद में वेठो आ, कॾहिं बुज़ुर्ग बाज़ार में कोन वियो हो मखदूम मुहम्मदी। ईअं ओचितो इशराक जे टाइम ते ट्रप ॾेई उथियो, पेरे उघाड़ो, बाज़ार मां भॼंदो ॿाहिरि निकितो। माण्हू कढ लॻा त साईं शहर में कॾहिं कोन वियो आहे, पेरे उघाड़ो, मुंहं तां चादर लही वई आहे, ॻाल्हि छा? डोड़ंदा डोड़ंदा ख़लीफ़ा मुरीद अॻु फिरी आया। ओ मखदूम मुहम्मदी ॾे ख़बर काॾे थो भॻो वञी? पाण फरमायूं अदा भिटाई साहब असांजो महिमान आहे, उनखे अलाए कंहिं ग़लति ॿुधायो आहे त तोखे मखदूम ताज़ीर ॾींदो। असां त अहिड़ो इरादो कोन कयो हो, पर भिटाई साहब पंहिंजे मुंहं खे पाण ताज़ीर ॾिनो आहे। मां डोड़ंदो इन जे करे वञा थो जो मां ॾिठो आहे त मदीने वारो साईं पाण हली आयो आहे, अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो मुंहुं धोई रहियो आहे। मां ओॾे भॻो थो वञा जो मुंहिंजो मदीने वारो साईं आयो आहे। उहो भिटाई एॾो कामिल वली जंहिंजे लाइ महबूब मदीने खां हली अचे बकौल हज़रत मखदूम मुहम्मदी जे, उहो जीअं जो अची साइदी खां लंघियो,
पीर सही पट धणी ढगन सां बीठा हल। पीर सही पट धणी सलाम अलैकुम कस भले आए भिटाई साहब खुश आयो। चे अल्हम्दुलिल्लाह खुश आयो तवां भी। चे शुक्र आ तरसो भला का नेरन को पानी। चे न बस असा के घोटकी वणो आ। भिटाई साहब असा बटे फकीर हा उए पुठियां लायो। फकीरन जो टोलड़ो वठू अगते पेयो। जमल थोरो अगते हलियो आ तमल पीर सही मोहम्मद बका शाह साहब रहमतुल्लाह अलैह खिली करे चवन था, खुश तबई करे चवन था, मजाक तौर चवन था ओ शाह अब्दुल लतीफ हिकड़ी जाए ते छो न तो वेहे। वेही अला अला कर पाण बि रुलंदो पियो वती ख़ल्क बि खणी पुठियां लाती अथी। ये ख़ल्क जा ख़लीफ़ा पोयां लाईंदो पियो घुमी हिकड़ी जाए ते वेही रहो। हे ख़लीफ़ा तुंहिंजे पुठियां लॻा था घुमन पिया। वेहंदे त ख़लीफ़ा बि वेठा हूंदा। भिटाई साहब पोइ ते मोटी पियो आ। पीर सही मोहम्मद बका अञा शादी बि कान कई आ। चवे थो अदा मुंहिंजे पुठियां तही बटड़े फ़कीर हल। तुंहिंजे पुठीअ मां कामिल वली मोहम्मद राशिद पैदा थींदो जंहिंजे पुठियां किरोड़े लॻंदा। या रसूल अल्लाह। अदा भिटाई साहब अखियुनि वारो हो न। इहा जेका करामत मां ॿुधायां थो भिटाई साहब जी कंहिं सिकंदरी कान लिखी आ। मतां को सुभाणे चए त सिकंदरी ठाहे पंहिंजूं ॻाल्हियूं लिखंदा आहिनि। न वरी कंहिं हुर जमात जे फर्द लिखी आ। छो सभु को चवंदो दादा पीर पंहिंजे खे सभु को आखाणींदो आ। हुर जी बि लिखियल कान्हे इहा ॻाल्हि। कंहिं सिकंदरी आलिम जी बि लिखियल कान्हे का। रोज़े धणी जे कंहिं ख़लीफ़े बि कान लिखी आहे। इहा ॻाल्हि जेका मां तव्हां जे ॾाढो बयानु कई इहा कट्टर शीयो हो मिर्ज़ा कलीच बेग जेको असांजे मज़हब जो बि कोन हो पर हुन पंहिंजे किताब में रोज़े धणी जी करामत लिखी आहे। ऐं अब्दुल हुसैन सांगी मरहूम उन बि इहा ॻाल्हि लिखी आहे। इहे ॿई असांजा न आहिनि, न सिकंदरी आहिनि न हुर जमात जा आहिनि, पर पंहिंजे किताबनि में रोज़े धणी जी करामत लिखी विया आहिनि त बराबरि उन भिटाई साहब जे करामतनि में लिखी अथनि त भिटाई साहब जी उहा करामत सची थी। उहो सैयद उत्तर में पैदा थियो जंहिंजो नालो मोहम्मद राशिद हो जो हलंदो हो त लखे माण्हू पुठियो लॻंदा। ला इलाहा इल्लल्लाह जी ज़रब लगदी ही तो वणन मां भी ला इलाहा इल्लल्लाह जो आवाज निकरंदो। नींदई दस पिरीअ जो सुभान अल्लाह। नींदई दस पिरीअ जो लस लयूं लाणा त खथूरी हाणा हितों हो त हलिया वया। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इहो मिर्ज़ा कलीच बेग या अब्दुल हुसैन मीर अब्दुल हुसैन सांगी लिखनि था पिया त उन दरवेश रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जंहिं लखे पुठियों पंहिंजे लॻाया। भिटाई साहब ॼमण खां अॻे पियो ॿुधाए त उन जे पोयां लखे लॻंदा। उन जो गादी नशीन अॼुकल्ह पीर हिज़्बुल्लाह शाह आहे। याने पीर सईं मसन धणी सभई जो रहमतुल्लाह अलैह। ॾाढे जो पीर सईं मसन धणी रहमतुल्लाह अलैह जंहिंजो सैयद हिज़्बुल्लाह शाह रहमतुल्लाह अलैह नालो। जमात हुनखे तख़्त धणी बि चवंदी आहे, मसन धणी बि चवंदी आहे। इहो अब्दुल हुसैन सांगी जे दौर में ऐं मिर्ज़ा कलीच बेग जे दौर में पीर सईं सरदार हा। उन मिर्ज़ा कलीच बेग ईअं बि लिखियो आहे त रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो उहो फैज़ आहे जो अॼु हुन जो पड़ पोटो गादी ते आहे। छो त रोज़े धणीअ जो फर्ज़ंद पीर सईं सिबगतुल्लाह शाह अव्वल याने पीर सईं तजर धणी उन जो फर्जंद सैयद अली गौर शाह पीर सईं बंगुले धणी रहमतुल्लाह अलैह। वरी उन जो फर्जंद सैयद हिज़्बुल्लाह शाह पीर सईं तख्त धणी माना पीर सईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जे पोटे जो भी फर्जंद आ, पड़ पोटो आ। मुंहिंजा अदा मिर्ज़ा कलीच बेग लिखे थो त एॾो त रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो फैज़ हो जो रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो अॼु पड़ पोटो गादीअ ते वेठो आ। पर ख़ुदा पाक जो कसम अॼु बि हुन जे जमात में 2.5 लख माण्हू तहज्जुद गुज़ार मौजूद आहिनि। 2.5 लख तहज्जुद गुज़ार। अब जेके तहज्जुद पढ़ंदासीं 5 वक़्त नमाज़ कज़ा कंदा ॻाल्हि ॻाल्हायो।
आम 5 वक्त नमाज़ी तो आम मुसलमान भी आहे, सब को पढ़े थो अल्हम्दुलिल्लाह घणो करे मुंहिंजा, पर साईं तहज्जुद ॾाढो ॾुखियो आहे। आधी रात जो उथी निंड फिटाए थधे पानी सां वज़ू करे ख़ुदा जी दरबार में बीहण। पर मुंहिंजा दोस्त मिर्ज़ा कलीच बेग भी लिखे थो पियो त हज़रत रोज़े धणी जो फैज़ अहिड़ो आहे, एॾो त अल्लाह जे वलीअ फैज़ खे हलायो, एॾो त दरियाह समुंड वहायई जो हुन जो पड़ पोटो गादी ते आहे। कई 100 साल गुज़री विया आहिनि, हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह खां बाद में 80-90 साल खां पोइ पीर सईं आया आहिनि। फरमाए थो त अॼु बि हुन जी जमात में फैज़ा जो 2.5 लख माण्हू अॼु बि तहज्जुद पढ़ण वारा जमात में मौजूद आहिनि। अवां अंदाज़ो लगायो हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जे फैज़ जो, जीअं न सावणी जो मींहुं सावणीअ जो दरियाह उथल कंदो आहे ऐं उथल करण खां पोइ चाढ़ कंदो आहे, पोइ सावणीअ जो दरियाह जंहिंमहिल चाढ़ कंदो आहे पोइ हुन जो किनारनि खां पाणी ॿाहिरि वही वेंदो आहे। पोइ जॾहिं पाणी ॿाहिरि वहंदो आहे त उहो पाणी न को ॾिसंदो आहे कंडी, न को किरड़ो, न को लहो, न को लाणो, न को खॾ, न को बंदि, न को घर, इहे सभिनि जे मथां वहंदो हिकु करो सॼे जहान खे रंगींदो वेंदो आहे। ख़ुदा जो कसम आहे रोज़े धणी रहमतुल्लाह जो फैज़ सावणी जे दरियाह जे छोली खां बि वधीक हो। भेज पगार ख़लीफ़ो महमूद कड़े वारो चवंदो हो त वयो सिज वणनि तां रासियूं ॾेई रंग, सिज उभरंदो आहे न त सॼे जहान खे रोशन कंदो आहे। वरी जंहिंमहिल शाम थींदी आहे सिज लहंदो आहे त पोइ सिज जा किरणा, सिज जूं रोशनियूं जबलनि ते वणनि जे चोटियुनि ते मथे चोटियूं पियूं उस बि ॾेखारियूं आहिनि। फरमाए थो वयो सिज वणनि तां रासियूं ॾेई रंग, जैसा मोजो संग सो कोहार लुकेच वयो। अल्हम्दुलिल्लाह हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो फैज़ अॼु बि जारी आहे। दुआ कयो इहो क़यामत ताईं जारी हुजे, इंशाअल्लाह ताला इहो जारी हूंदो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हज़रत पीर सईं मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे वालिद खां बैयत थिया हुआ। संदुन वालिद मोहतरम 2 तरीक़नि में मजाज हो। मुजादा नक्शबंदी सिलसिले में प्याले वारे मखदूम मोहम्मद इस्माइल खां बैयत थियो हो। उन खां बाद में वरी कादरी सिलसिले में हज़रत अब्दुल कादिर आखरीन चनाह वारे बुज़ुर्ग खां फैज़ वरितो हुयो। ऐं पाण बुज़ुर्गनि खे अर्ज़ु कयूं त क़िबला शादी कयां या न। बुज़ुर्गनि चयो त शादी कर। चयूं क़िबला औलाद नेक नामी जो सबब भी बनबी आ, बदनामी जो सबब भी बनबी आ। औलाद माण्हूअ खे ख्वार भी कंदी आ, औलाद माण्हूअ जो नालो भी कढाईंदी आ। ख़बर न आहे शादी कयां औलाद अलाए कहिड़ी थिए। मुंहिंजा अदा कामिल वलीअ जी निगाह ॾिसी रही आ। फरमाए थी ओ प्यारा मोहम्मद बका, तूं शादी कर, तुंहिंजे पुठीअ मां अहिड़ो वक़्त जो गौस पैदा थींदो जो घणे मुल्क खे फैज़ सां रंगे छॾींदो। अल्लाह अकबर। दोस्तों अजीजो, पीर सईं मोहम्मद बका शादी जो इरादो कोन पे फरमायो, पर अल्लाह जे वलीअ जे ॾस मुर्शिद जे ॾस खां बाद में पाण शादी फरमायूं। ऐं शादी करण खां पोइ इंतज़ार कयूं त हो वक़्त जो कामिल कॾहिं थो अचे। पहिरों फर्ज़ंद ॼाओ मखदूम साहब मोहम्मद इस्माइल वटि खणी विया। मखदूम साहब ॾिसी चयो ही त भलो आहे, पर अञा हो ॿियो। वरी ॿियो फर्ज़ंद ॼाओ उनखे खणी विया, उनखे बि मखदूम साहब वटि पेश कयो। मखदूम साहब ॾिसी फरमायो हे बि भलो, पर उहो अञा ॿियो आहे। 3 नंबर में टियों भाउ, 3 नंबर में भाइरनि में रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह ख़ैर जो ॼावा मुंहिंजे पीर सईं सरदार जे वालिद हज़रत पीर सईं मोहम्मद बका शाह साहब रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह खे खारीअ में विधो आहे। मथां रिलका ॾेई अजरक ॾेई मथे ते खारी खई आहे। पिराले शरीफ़ रवानो थियो आहे। हेॾो रहीम ॾे कलोड़े खां पिराले मखदूम साहब ॾे पीर सईं वञे थो पियो। होॾो वरी मखदूम साहब पिराले मां हेॾे रवानो थियो आहे जाते अॼुकल्ह रोज़ो शरीफ़ आहे, मौजूदा दरगाह आहे। ॿिन्ही बुज़ुर्गनि जी इते मुलाक़ात थी आहे। भंड क़ौम जा हा, बनी उन्हनि जी हुई, ख़ाली झंगल हो, खबड़ हा, जा रहा। जॾहिं इते ॿिन्ही बुज़ुर्गनि जी मुलाक़ात थी आहे, हज़रत पीर सईं मोहम्मद बका साईं मखदूम साहब खे चवनि था क़िबला फर्ज़ंद ॼाओ आहे, 3 नंबर खणी थो अचां पियो। मखदूम साहब फरमाइनि था बा इन्ही जवान त असांखे पंधु करायो आहे। तूं असां ॾे खयूं थो अचे, असां इन जे दीदार लाइ तोड़े था अचूं पिया। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो,
उन कामिल वली जी विलादत थी आहे त अल्लाह जो कामिल वली मखदूम साहब मलफूज़ातनि में ईंदो आहे, किताबनि में ईंदो आहे त पीर साईं सरदार हिकिड़े ॾींहं जा ॼावल हा, चोले खां वठी पीर साईं मोहम्मद राशिद जे चोले खां वठी करे मखदूम साहब जहिड़ो कामिल वली दुआ पियो घुरे, मौजा मौला हिन जे सदके असां सां भलाई कजां, हिन नंढड़े जे सदके असां सां भलाई कजां, तोखे मुबारक हुजे जो अॼु उन जवान जो ॾिहाड़ो मल्हाइण लाइ गॾु थियो आहे। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह। दोस्तो अजीजो, पीर साईं रोज़े वारे जे ॾस ते हलो, 5 वक़्त नमाज़ पढ़ो, 2 वक़्त ज़िक्र कयो, नबी